ॿिए पासे नासिर अवांखे ॿुधाईंदासीं किचन गार्डन केस जी बि ॿुधणी थी आहे। अवांखे ॿुधणी जे हवाले सां अपडेट कयूं पिया त सिंध हाई कोर्ट में किचन गार्डन केस जी ॿुधणी थी आहे। बिल्कुलु नाज़रीन, अवांखे अपडेट कयूं त अहम केस जी ॿुधणी कई वई आहे। अवांखे ॿुधायूं त सिंध हाई कोर्ट सखर बेंच में किचन गार्डन प्रोजेक्ट केस जी ॿुधणी कई वई आहे। रिपोर्ट तलब कई वई आहे। अदालत वर्ल्ड बैंक प्रोग्राम तहत किचन गार्डन जी विज़िट लाइ कमिश्नर मुक़ररु करे रिपोर्ट घुराए वरिती आहे। अवांखे ॿुधायो त DG एग्रीकल्चर सिंध हिदायत लाइ गुज़िरियल 13 सालनि खां मुक़ररु थियल आहे। उन उहिदे जो मुदो 3 साल आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील पारां मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया। अदालत रजिस्ट्रार खे मुक़ररु कंदे सालेपट में किचन गार्डन जो दौरो करे रिपोर्ट घुराए वरिती आहे। फील्ड असिस्टेंट जे भर्तियुनि ते स्टे बि ख़तमु कयो वियो, जॾहिं त सेक्रेटरी खे कमेटी जोड़े ॿीहर टेस्ट वठण ऐं भर्ती करण जो बि हुकुम जारी कयो वियो। अदालत एग्रीकल्चर खाते में भर्तियूं मेरिट ते 3 धुर खां कराइण जो हुकुम ॾींदे दरख़्वास्त उखलाए छॾी आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में किचन गार्डन प्रोजेक्ट केस जी ॿुधणी थी आहे। रिपोर्ट बि तलब कई वई आहे। बिल्कुलु नाज़रीन, अवांखे अपडेट कयो त अदालत वर्ल्ड बैंक प्रोग्राम तहत किचन गार्डन जी विज़िट लाइ कमिश्नर मुक़ररु करे रिपोर्ट घुराए वरिती आहे। DG एग्रीकल्चर सिंध हिदायत लाइ गुज़िरियल 13 सालनि खां मुक़ररु थियल आहे। उन उहिदे जो मुदो 3 साल आहे। दरख़्वास्त गुज़ार चयो आहे। अदालत रजिस्ट्रार खे मुक़ररु कंदे सालेपट में किचन गार्डन जो दौरो करे रिपोर्ट घुराए वरिती आहे। अवांखे ॿुधायूं त फील्ड असिस्टेंट जी भर्तियुनि ते स्टे ख़तमु कयो वियो आहे। सेक्रेटरी खे कमेटी जोड़े ॿीहर टेस्ट वठण ऐं भर्ती करण जो बि हुकुम ॾिनो वियो आहे। अवांखे ॿुधायो त अदालत एग्रीकल्चर खाते में भर्तियूं मेरिट ते 3 धुर खां कराइण जो हुकुम ॾींदे दरख़्वास्त उखलाए छॾी आहे। ख़बर अवांखे ॾी त सिंध हाई कोर्ट सखर बेंच में किचन गार्डन प्रोजेक्ट केस जी ॿुधणी थी आहे। रिपोर्ट तलब कई वई आहे। अवांखे अपडेट कयो पिया। रिपोर्ट बि तलब कई वई। अदालत वर्ल्ड बैंक प्रोग्राम तहत किचन गार्डन जी विज़िट लाइ कमिश्नर मुक़ररु करे रिपोर्ट घुराए वरिती आहे। DG एग्रीकल्चर सिंध हिदायत लाइ गुज़िरियल 13 सालनि खां मुक़ररु थियल आहे। इन उहिदे जो मुदो 3 साल आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में किचन गार्डन प्रोजेक्ट केस जी ॿुधणी थी आहे। अदालत रिपोर्ट तलब कई आहे। बिल्कुलु नाज़रीन, अदालत पारां रिपोर्ट तलब कई वई आहे। अदालत वर्ल्ड बैंक प्रोग्राम तहत किचन गार्डन जी विज़िट लाइ कमिश्नर मुक़ररु करे रिपोर्ट घुराए वरिती आहे। DG एग्रीकल्चर सिंध हिदायत लाइ गुज़िरियल 13 सालनि खां मुक़ररु थियल आहे। उन उहिदे जो मुदो 3 साल आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील पारां चयो वियो आहे। अवांखे ॿुधायूं त सिंध हाई कोर्ट सखर बेंच में किचन गार्डन प्रोजेक्ट केस जी ॿुधणी थी आहे। रिपोर्ट तलब कई वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ SSR लाइन ते मौजूदु आहे सखर मां KT न्यूज़ जो रिपोर्टर अनस गांगरो। जी अनस, तफ़सील ॾिजो। जी बिल्कुलु, सिंध हाई कोर्ट सखर बेंच में अॼु केस जी ॿुधणी थी। दरख़्वास्त गुज़ारनि पारां अदालत में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त 2010 में वर्ल्ड बैंक तरफ़ां सिंध में किचन गार्डन जो जेको आहे सो प्रोजेक्ट शुरू कयो वियो, जंहिंजी पहिरियां बजट 70 अरब रुपया हुई। हाणे बाद में वधाए 13 अरब रुपया कई वई आहे। लेकिन उन प्रोजेक्ट जो किथे बि जेको आहे सो ज़मीनी हक़ीक़तूं मौजूदु न आहिनि। अदालत में सेक्रेटरी एग्रीकल्चर एजाज़ अली मैसर, डायरेक्टर एग्रीकल्चर सखर तोड़े दरख़्वास्त गुज़ार ॿिन्ही धुरनि जा वकील ऐं वास्तेदार पेश थिया। अदालत में सेक्रेटरी एग्रीकल्चर पारां अदालत खे आगाही ॾिनी वई आहे त सकरंड ऐं सखर जे इलाइक़े नवाब सालेपट में जेको आहे सो किचन गार्डन जो जेको प्रोजेक्ट आहे उहो हली रहियो आहे। जॾहिं त दरख़्वास्त गुज़ार जे वकील अदालत खे ॿुधायो त सेक्रेटरी एग्रीकल्चर अदालत खे ग़लति बयानी करे रहियो आहे। अदालत पारां एडिशनल रजिस्ट्रार खे कमिश्नर मुक़ररु कंदे सखर जे इलाइक़े सालेपट में किचन गार्डन प्रोजेक्ट जो विज़िट करे अॼु जे ॾींहं में ई तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती आहे। केस जी ॿुधणी कुझु देरि वक़्ते खां पोइ ॿीहर शुरू कई वेंदी। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अनस गांगरो।